राणीपुर कुछ ॾींहं अॻु राणीपुर में बाब अहमद शाह गेट साम्हूं क़त्ल थियल गुल मोहम्मद ॼामड़ो जे रहवासी गुलशेर ॼामड़ो जे वारसनि पारां दाद रसूल ॼामड़ो, हाजी अब्दुल रसूल ॼामड़ो, सिकंदर अली, बहादुर अली, हाजी ॼामड़ो, अब्दुल लतीफ़ ॼामड़ो, शाहबुलदीन ॼामड़ो, गुलाम हसन ॼामड़ो, अयाज़ ॼामड़ो, असद ॼामड़ो जी अॻुवाणीअ में एहतजाज कंदे चयो त कुछ ॾींहं अॻु गुलशेर ॼामड़ो खे क़त्ल कयो वियो हो, जंहिं जो केस शाहाणी बिरादरी जे माण्हुनि ते दाख़िल करायो हो। जंहिं जे क़त्ल केस में गिरफ़्तार मियां बख़्श शाहाणी लाकब अंदरि संदसि सां गॾु ॿिए कैदी सईद राज पर क़त्ल कयो आहे, जंहिं जो हिन एतिराफ़ बि कयो आहे। पर इन बावजूदि असांजे मथां कूड़ो केस दाख़िल करे गुलशेर ॼामड़ो जे क़त्ल केस तां हथ खणण लाइ हिरासां कयो पियो वञे। असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे त जीअं असांखे ॿीहर हिरासा न कयो वञे ऐं असांखे कूड़नि केसनि में जेको आहे सो न फसायो वञे ऐं असांखे जेको आहे सो धमकियूं था ॾियनि त तव्हां हिन केस तां हथ खणो, इहो सॼो ड्रामो कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।